आवाज जे झप पे उठो उठो जुल्म खिलाफ हाण अलम खोड़जे उठो उठो हाण जुल्म खिलाफ अलम खोड़जे अचो नो समाज को नो जहान जोड़जे ॾिसो हुसैन जी अज़मत अञा बि जारी आहे ॾिसो हुसैन जी अज़मत अञा बि जारी आहे ऐं यज़ीद जी ज़िल्लत अञा बि जारी आहे लाश लिंकन जो रताड़े न सघी का बि सदी ऐं जान विल्कस जे क़बर तां अञा लानत न थी ॾिसो दो धड़की रहियो आहे दिल दिल में ऐं चने सर जे नस्ल मां कोई न सॾाए ॾिसो गांधीअ जे चपन मुल्क विसारी न आहे ऐं हुन कातिल जी किताब को बि न साण आयो अरे कायरा अरे कातिल अरे जलाल ॿुधो देश जा डो कंदड़ दोज़खी दजाल ॿुधो सिंध जो अघु कथींदड़ सभई गद्दार ॿुधो सितम जे रात के बूंदी लहूअ जूं जेके ॾियनि उन्हनि जे अॼोको असांजो इहे एहतजाज क़ौमी अवामी तहरीक तरफ़ां आहे जेके सिंधी सूबे ते छके गैरकानूनी केनाल कढिया पिया वञनि नंढा ॿार बि शामिल आहिनि उहो वचन करे निकिता आहियूं असीं सिर सां कफन बि ॿधी निकिता आहियूं त पाणीअ ते ठाड़ो असीं हाणे कोन ॾींदासूं असांजो हक़ आहे असीं उहो कोन ॾींदासीं हक़ बाक़ी पीपी जेका ड्रामा करे पई हाणे सिंध जो अवाम सम्झी चुको आहे हाणे इलेक्शन जो दौर में वरी अचण वारो आहे कुझु टाइम आहे त वरी हाणे उहे जोधा थी निकिता आहिनि त असीं केनाल न ठाहे ॾींदासूं केनालनि जी मंज़ूरी बि ॾिनी अथनि अरे लानत हुजे मुराद अली छा जेको तूं चई पियो त छा केनाल वरी चई पियो केनाल जा हामी सभु हरामी तुंहिंजे बाबे और सरकारी जेके उन ते साइनूं करे सही करे केनाल जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं पहिरीं चओ पिया त केनाल कोन ठहंदा वरी चओ पिया केनाल ठहंदा असीं पुरजोर मुज़म्मत करियूं था असांजो एहतजाज जारी रहंदो जीअं